الحمد لله الذي هدانا لهذا وما كنا لنهتدي لولا أن هدانا الله لقد جاءت رسل ربنا بالحق صلوات الله عليهم أجمعين. فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين. صدق الله العلي العظيم. وقال النبي صلى الله عليه وآله وسلم من يرد الله به خيرا يفقهه في الدين. صلاة شریف پڑھو. محترم دوستو، آئے مسلمان بھائیو، قرآن کریم کی وہ صورت ہے جیکا غالباً ہر مسلمان کے یاد ہوندی ہے، جن کی تلاوت نماز کی ہر رکعت میں کئی ویندی ہے. ان کی آخری آیت کی متلاوت کئی. اجو کی محفل کے اندر چند منٹ ان کی تشریح کندس. اللہ پاک تمام اساں کے قرآن پاک کے سمجھانے انہیں کے عمل کرنے کی توفیق نصیب فرمائے. اللہ کی فرمائیو ہر مسلمان کے تو ہر وقت یا دعا گر اہدنا الصراط المستقیم، اے اللہ اساں کے صراط مستقیم نصیب فرمائے. اساں کے صراط مستقیم کے ہلائے، اساں کے صراط مستقیم ڈیکھار ان کی رہنمائی فرمائے. محترم دوستو، وہ صراط مستقیم جیکو بانے کے اللہ تک پہنچائے، وہ صراط مستقیم جیسے مضبوطی اختیار کرنے کا پوری انسان کی نجات چھٹکار ہوتی ہے، وہ صراط مستقیم فقط حصہ ہے. گمراہی جا رستہ گھنا ہدایت جا رستہ فقط ہکی ہے. صراط مستقیم خط مستقیم جو نالو آئے، والخط المستقیم لا یکون الا واحدا وللضلالۃ ارض عریض. خط مستقیم جو کو سدھو پانے کے اللہ نے پہنچائے، جن کے ہکڑے سرے کے ملائک ہوجے، ॿिए سرے کے قرآن ہوجے. قرآن چلے کہ ہی رستو اختیار کر، ملائک چلے سدھو ہلیو کہ ہیڈا ہوڈا نہ یار تاں تے اللہ تم پہنچی سگیں. وہ صراط مستقیم فقط حصہ ہے. باقی گمراہی جا رستہ دنیا کے اندر گھنا ہے، کیونکہ صراط مستقیم حصہ ہے. گمراہی جا رستہ گھنا ہے، جن جے کرے ہدایت وارن جو دنیا میں تعداد تھوڑو ہے، گمراہن جو تعداد گھنو ہے، چھو تو انہوں کے ہلن جا رستہ ہی گھنا ہے. کیا سمجھو گا؟ انہوں کے ہلن جو رستو ہی حصہ ہے. یہ صراط مستقیم دنیا کے اندر ان جو میدان معاشر کے اندر نقشو پل صراط ہے. پل صراط جکا جہنم تے رکھی ویندی، جکا تلوار کا تکھی شیع کا سنی ہوں گی، یہ فوٹو نقشو آئے دنیا کے صراط مستقیم جو. جی ہن پل صراط کا ہلن ڈٹھو کہ دنیا میں صراط مستقیم کے مضبوط رہن، گمراہن کا پان کے بچائن، بدعت شرک کا بچائن، کفر کے طاقتن کا مقابلو کرے پنجے ایمان کی بچا کرن، یہ ڈاڈی مشکل ڳالھ ہے. ان صراط مستقیم جو نقشو قیامت جی پل صراط ہے، جن کے بارے میں تمام علماء کا بدھی چکا ہو تو سیہ کا سنی یا تلوار کا تکھی ہے. آخر انسان جو عقل متا کم نہ کرے تو اہڑی پل جکا سیہ کا سنی تلوار کا تکھی ہوں
ان کے गुज़र कीअं थी सघंदो, उन ते माण्हू मटे कीअं सघंदो। उन जे लाइ चवां थो कानून ॿुधो त दुनिया जे अंदरि कानून इहो आहे त ताक़त जो मदार हमेशह लताफ़त ते रहियो आहे। जेका शइ जेतिरी लतीफ़ ओतिरी ताक़त वारी, जेतिरी कसीफ़ ऐं ॻरी ओतिरी बेताक़त। मिटीअ खां मथे ताक़त पत्थर में आहे, सम्झ, पत्थर खां मथे ताक़त लोह में आहे, लोह खां मथे ताक़त बाहि में आहे, उहो लोह खे ॿाहिरि छॾे। बाहि खां मथे ताक़त पाणीअ में आहे, पाणीअ खां मथे ताक़त हवा में आहे। जेका शइ जेतिरी लतीफ़ ओतिरी ताक़त वारी, जेतिरी ॻरी ओतिरी बेताक़त। मिटी कसीफ़ ऐं ॻरी शइ आहे, मथे मिटी जो कड़ो उतराईंदे त हेठि किरंदो। बाहि लतीफ़ शइ आहे, हेठि ॿारींदे त मथे चढ़ंदी। फूकणूं रबड़ जो ठहियलु आहे जेको पट ते पियो हूंदो आहे, उन में हवा लतीफ़ जे करे विझंदे त मथे उॾामंदो। हवाई जहाज़ 1000 मणनि जो ठहियलु आहे, जेकॾहिं उनमें पेट्रोल लतीफ़ विझंदे त उनखे फिज़ा जे अंदरि उॾाईंदो। दुनिया में बि इहो कानून आहे त गुनाह इंसान खे ॻरो बनाईंदा आहिनि, नेकियूं इंसान खे हल्को बनाईंदियूं। गुनाह में कसाफ़त आहे, नेकी जेके आहिनि तिन जे अंदरि लताफ़त आहे। नेकी इंसान खे हल्कियूं बनाईंदियूं आहिनि। कुल सिरात बराबरि सुईअ खां सनी ऐं तलवार खां तिखी, पर जेको नेकोकार इंसान जेको दुनिया में सिरात मुस्तक़ीम ते मज़बूती सां रहियो हूंदो, उहो जॾहिं उनजे अॻियां अची बीहंदो, तॾहिं नेकियूं उनखे एॾो लतीफ़ ऐं हल्को बनाईंदियूं जो उन पुल तां उॾामंदो पियो, न को पेर लॻंदो, न को उनखे तकलीफ़ महसूस थींदी। न को पेर लॻंदो, न को हुनखे तकलीफ़ महसूस थींदी। पर उहो शख़्स जेको दुनिया में सिरात मुस्तक़ीम ते मज़बूती सां रहियो हुजे। हाणे क़ुरान चवे थो इहदिना सिरात मुस्तक़ीम, ऐं अल्लाह असांखे नसीब फरमाए सिरात मुस्तक़ीम। छा नसीब फरमाए? अॻियां क़ुरान सिरात मुस्तक़ीम जी ख़ुदि तशरीह फरमाई। मोली वेठा आहिनि, थोरी ॻाल्हियूं अरबी जूं हूंदियूं, पर तव्हांखे सम्झाइण जी कोशिशि थो करियां। सिरात मुस्तक़ीम जा ॿ पहलू आहिनि। हिकिड़ो हुनजो ईजाबी पहलू आहे, ॿियो सलबी पहलू आहे। ईजाबी पहलू जी माना सिरात मुस्तक़ीम छा खे चइजे, सलबी पहलू जी माना सिरात मुस्तक़ीम कहिड़नि जो रस्तो न आहे। अल्लाह की सिरात मुस्तक़ीम खां पोइ फरमायो त अल्लज़ीना अनअमत अलैहिम, इहा ईजाबी पहलू जी तशरीह। गैरिल मग़ज़ूब अलैहिम वलज़्ज़ालिमीन, इहा सलबी पहलू जी तशरीह आहे। फरमाई त अल्लाह असांखे सिरात मुस्तक़ीम नसीब फरमाए। सिरात मुस्तक़ीम कंहिंजो रस्तो आहे? मुनअम अलैहिम जो रस्तो आहे, उन्हनि माण्हुनि जो रस्तो आहे जंहिंखे तुंहिंजूं इनामात ऐं नवाज़शूं आहिनि। उहे मुनअम अलैहिम केरु आहिनि? तिन खे क़ुरान ॿी आयत में बयानु फरमायो त उहे नबी, सिद्दीक़, शहीद ऐं सालिहीन आहिनि। नबियुनि जो रस्तो सिरात मुस्तक़ीम वारो रस्तो, सिद्दीक़ीन जो रस्तो सिरात मुस्तक़ीम वारो रस्तो, शुहदा ऐं सालिहीन जो रस्तो सिरात मुस्तक़ीम वारो रस्तो। इंसान जी हमेशा कानून इहो आहे त कमालियत ॿिनि शयुनि सां वाबस्तो आहे। हिकिड़ो इल्म सां, ॿियो अमल सां। नबूवत ऐं सिद्दीक़ियत इहे ॿई शोबा आहिनि इल्म जा, ऐं शहादत ऐं सालिहीन इहे ॿई शोबा आहिनि अमल जा। पैगंबर ते इल्म नाज़िल थींदो आहे, सिद्दीक़ उन इल्म जो खज़ानो हूंदो आहे। शहीद अमल करे खून वाए ट्रैक्टर हणी मैदान साफ़ कंदो आहे। सालिहीन खे पोइ इबादत करण जो मौक़ो मिली वेंदो आहे। तो सालिहीन खे छा इबादत करण जो छा मिलंदो आहे? चओ मौक़ो अची मिलंदो आहे। चवनि था त हज़रत उमर घणियूं फुतवात कयूं, बराबरि हज़रत उमर फुतवात कयूं हुयूं, पर पोइ बि मक़ाम अबू बकर जो मथे आहे, छो त मैदान खे साफ़ करण वारो अबू बकर हो। तंहिंजे करे उमर खे रुकावट कंहिं क़िस्म जी न थी। जॾहिं मानिईन ज़कात ऐं मुर्तदी पहिरीं अबू बकर जे ख़िलाफ़त में कंध मथे कढियो, तॾहिं अबू बकर इहो जेको मुक़ाबले जे लाइ तयारु थियो, ऐं हज़रत उमर जा उन वक़्त में पेर खुता न थिए। हज़रत अबू बकर खे कैफ़ तो कातिल उन्नास, तूं कीअं माण्हुनि सां मुक़ाबिलो करीं थो? हालांकि ज़ाहिर में कलमो पढ़नि था, तुंहिंजी ख़िलाफ़त कमज़ोर बि आहे, तंहिंजे करे हींअर मुक़ाबिलो न कर। अबू बकर इहो ई जवाबु ॾिनो, अंत जब्बारुन फिल जाहिलियत व ख़वारुन फिल इस्लाम वल्लाहि लौ मनऊनी इकालन,
کانو یؤدونہ الی رسول اللہ لقاتلتہم، چاہیے عمر جنے کافر ہوئیں تڑے تو پانے کے بہادر سمجھندو ہیں، مسلمان تھیण کھان پوءِ تو بزدل تھی پیوں آहीं، اسلام کے خلاف وڈی بغاوت کئی ہے، پر جیکڈہں معمولی بغاوت تھیندی تو رسید تی زکال ابو بکر ان سان مقابلو کنجو کہتا ہے جنگ جاری ہو ان ॻाल्हि खे नथो ॾिसां त ख़िलाफ़त बाक़ी रहंदी या न रहंदी ऐं पंहिंजी ज़िम्मेदारी खे महसूस करियां थो त जेसीं मुंहिंजे जिस्म में जान आहे तेसीं अल्लाह जो हुकुम बुलंद हुजे। मैदान खे साफ़ कंदड़ कहिड़ो अबू बकर सिद्दीक़ हो, तंहिंजे करे उमिरि खे अॻियां वधण में दिक़त ऐं तकलीफ़ महसूस कंहिं क़िस्म जी न थिए। नबूवत नबी जी माना मुखबिर चइबो आहे ख़बर ॾींदड़, यानी आख़िरत जूं ऐं अल्लाह जूं ख़बरूं ॾींदड़, ख़बर जो ताल्लुक़ इल्म सां। फरमाई त मां उल्क़ी फी क़ल्बी अलक़ैतु फी सदरि अबी बकर, जेको इल्म अल्लाह खे मूं ते नाज़िल कयो उहो मूं पलटाए विधो अबू बकर जे सीने में। इल्म नाज़िल पैगंबर ते थियो, उन पैगंबर जे इल्म जो खज़ानो ऐं हिफ़ाज़त जी पेटी उहा सिद्दीक़ आहे। इहे ॿई शोबा इल्म जा आहिनि। शहादत अल्लाह जे रस्ते में खून वाहिण इहो बि हिकिड़ो अमल आहे, सालिहीन नेकी करण इहो बि हिकिड़ो अमल आहे, पर शहीद मैदान साफ़ कंदो आहे, तंहिंखां पोइ सालिहीन उनखे नेकी करण जी तौफ़ीक़ अची मिलंदी आहे। जेकॾहिं को खून वाहिण वारो न हुजे, इस्लाम जे ख़िलाफ़ रंजतूं काफ़ी हुजनि, त करे तोखे ॿ रकातूं पढ़ण जो मौक़ो मिली कोन सघे। समझ मुनअम अलैहिम जो रस्तो जंहिंजी क़ुरान करीम सिरात मुस्तक़ीम जे ईजाबी पहलू जी तशरीह कई, उहो रस्तो कहिड़ो थियो जो नबियुनि जो रस्तो, सिद्दीक़ीन जो रस्तो, शुहदा ऐं सालिहीन जो रस्तो, इहो थियो सिरात मुस्तक़ीम जो ईजाबी पहलू। सलबी पहलू त कहिड़ो रस्तो कोन्हे, मग़दूब अलैहिम वलद्दालीन कंहिंजे अॻियां गैर लॻायो। मग़दूब अलैहिम चइबो आहे यहूद खे, ज़ालिम चइबो आहे नसारा खे। सिरात मुस्तक़ीम उहो आहे जेको नबियुनि जो रस्तो आहे, सिद्दीक़ीन जो रस्तो आहे, शुहदा ऐं सालिहीन जो रस्तो आहे। सिरात मुस्तक़ीम यहूदियुनि वारो रस्तो कोन्हे, नसारा वारो कोन्हे। गैर मग़दूब अलैहिम वलद्दालीन जो मतिलबु इहो थियो, मालूम थियो त यहूदियत ऐं नसरानियत इहे ॿई सिरात मुस्तक़ीम खां हटियल आहिनि। क़ुरान करीम ॿई पालू कयो, जेसीं यहूदियत खे न हटाइबो, नसरानियत खे न हटाइबो, तेसीं सिरात मुस्तक़ीम जी वज़ाहत कान थींदी, चिचाई कान थींदी, फुलंदो कंहिं क़िस्म जो न। मुंहिंजा मोहतरम दोस्तो, इस्लाम जॾहिं दुनिया ते क़दम रखियो, पैगंबर इस्लाम हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं दुनिया में इस्लाम जो पैगाम खणी आया, तॾहिं इस्लाम जे मुक़ाबले में कुल ॿ कुवतूं हुयूं। घणियूं कुवतूं हुयूं? ॿ कुवतूं हुयूं। हिकिड़ी मुशरिकीन जी कुवत हुई जेके मके में रहंदा हुआ, जिन जो ग़लबो हो, जेके लात ऐं मनात जा पुजारी हुआ, पर पाण खे दीन इब्राहिमी खे सम्झंदा हुआ। हिकिड़ो इस्लाम जे मुक़ाबले में मुशरिकीन हुआ। ॿियो इस्लाम जे मुक़ाबले जे अंदरि आले किताब हुआ। आले किताब मां मुराद यहूद ऐं नसारा आहिनि, जेके मुस्लमाननि जे मुक़ाबले जे अंदरि हुआ। यहूद हुआ, नसारा हुआ जेके मदीने ऐं उन्ही जे आस पास जे अंदरि नजरान वग़ैरह जे अंदरि रहंदा हुआ। इहे ॿ कुवतूं इस्लाम जे मुक़ाबले में हुयूं। पैगंबर इस्लाम पंहिंजी 13 साल तबलीग मके में शुरू कई, 10 साल तबलीग मदीने में शुरू कई। 23 सालनि खां पोइ जॾहिं दुनिया मां हिजरत थे कयाऊं त ॿ ॻाल्हियूं फरमायाऊं। फरमाइनि त अल यौम यइस शैतान मिन अन याबुदहुल मुशरिकून फी जज़ीरतिल अरब। फरमाइनि त अॼु ॾींहुं शैतान मुशरिकीन खां नाउमीद थी चुको आहे। जिन मुशरिकीन दीन इस्लाम में क़दम दाख़िल कयो, शैतान खे पक थी चुकी आहे त हाणे इन्हनि खे आउं रस्ते तां हटाए नथो सघां, इन्हनि खे मुशरिक नथो बनाए सघां। इन हदीस मां मालूम थियो त पैगंबर इस्लाम कंहिंजी तबलीग मुशरिकीन मक्का ते 100% कामयाब वई। वञण वारे वक़्त में पाण मुतमइन हुआ त हाणे हे पक्का मुस्लमान थी चुका आहिनि, शैतान इन्हनि खां नाउमीद थी चुको आहे। बाक़ी मुक़ाबले में कुवत आले किताब जी हुई, यानी यहूद ऐं नसारा जी हुई। वञण वारे वक़्त में इहो ई फरमायाऊं त अख़रिजुल यहूद व नसारा मिन जज़ीरतिल अरब। फरमायाऊं त यहूद ऐं नसारा खां मुखालफ़त न कजा, उस वे न कजा, सरज़मीन अरब मां कढी इन्हनि खे ॿाहिरि कढिजा। मुंहिंजे उम्मत खे जेकॾहिं आख़िरकार ख़तरो आहे त इन्हनि मां हटात फरमायाऊं त लततबिउन सुनन मन क़बलकुम
شبرم بشبر ذراعا بذراع حتی لو دخلوا جور ضب لاتبعتموه. فرمائیں کہ مجھے امت سے وہ وقت ایندو جو یہود ऐं نصارا जी ताबेदारी बारी बारी ते नरी नरी ते मुंहिंजी उम्मत कंदी. तव्हां त जेकॾहिं हो ॻोह जे डर में दाख़िल थींदा त मुंहिंजो उम्मती उन्हनि जे पोयां उन डर में घरण जे लाइ छा थी वेंदो, तयारु थी वेंदो. मालूम थियो अल्लाह जो रसूल जॾहिं दुनिया खे छॾे थो उन वक़्त में जेकॾहिं ख़तरो महसूस कयाई पहिरीं टाइम त इस्लाम खे जेकॾहिं ख़तरो आहे त यहूदियत ऐं नसरानीत मां आहे. तंहिंजे करे इस्लाम जो सही मुक़ाबिल जेकॾहिं कुवत आहे त उहा यहूदियत ऐं नसरानीत वारी कुवत आहे. समझ में आई? इस्लाम जो मुक़ाबिलो कुवत कहिड़ी अथई? छा यहूदियत ऐं नसरानियत वारी कुवत अथई जीअं क़ुरान करीम मां मालूम थियो ऐं हदीस पाक मां मालूम थियो. इन जे करे दुनिया जे तारीख़ ते असीं नज़र विझूं था जॾहिं इस्लाम जो ग़लबो रहियो आहे तॾहिं यहूदियत ऐं नसरानियत उन्हनि खे हमेशह ज़िल्लत ॾिसणी पई आहे. जॾहिं यहूदियत ऐं नसरानियत जो ग़लबो रहियो आहे तॾहिं मुस्लमान हमेशह परेशान रहियो आहे. बराबरि आहे न? जॾहिं यहूदियत ऐं नसरानियत जो ग़लबो रहियो आहे तॾहिं मुस्लमान परेशान रहियो आहे. जॾहिं इस्लाम जो ग़लबो हो तॾहिं यहूदियत ऐं नसरानियत हमेशा दलील थी रही आहे. पोइ जुदा ॻाल्हि हुई त मुस्लमाननि पंहिंजे शराफ़त जे करे, अख़लाक़ जे करे, दीनी तालीम जे करे उहे करतूत यहूद ऐं नसारा सां न छॾाया. जॾहिं ख़रीबी कुवतूं ताक़त में आयूं तॾहिं मुस्लमाननि जे बचनि खे उन्हनि कुठो, औरतनि जी उन्हनि बेइज़ती कई, शाइरुल्लाह जी उन्हनि बेहुरमती कई, मस्जिदनि खे उन्हनि गायो अची बमनि जे ज़रिए शहरनि जा शहर ऐं ॻोठनि जा ॻोठ जेके आहिनि से उन्हनि तबाह कया. अॼु दुनिया जे मुक़ाबले में जेकॾहिं सिरात मुस्तक़ीम ऐं इस्लाम जे मुक़ाबले में कुवत आहे त उहा यहूदियत ऐं नसरानियत जी जेका आहे का कुवत थी अची वञे ऐं उहा ई यहूदियत ऐं नसरानियत वारी कुवत आहे. तंहिंजे करे मुस्लमान अरब हुजे, चाहे अजम हुजे, चाहे इंडोनेशिया हुजे, चाहे पाकिस्तान हुजे, चाहे अफगानिस्तान हुजे, चाहे चीचिया हुजे, हर जगह ते मुस्लमान इन्हनि जे ज़ुल्म जो शिकार आहे, परेशान ऐं मग़लूब आहे. असली कुवत ऐं ताक़त इस्लाम जे मुक़ाबले में जेकॾहिं आहे त इहा ई कुवत आहे. पोइ जुदा ॻाल्हि आहे त मज़हबी लिहाज़ सां उहो असांजो मुक़ाबिलो नथा करे सघनि. यहूदियत जे मज़हब में ऐं नसरानियत जे मज़हब में उहा कुवत कोन्हे जो इस्लाम जे मज़हब जो मुक़ाबिलो करे सघनि. बराबरि हुन वटि मादी वसाइल घणा आहिनि, हुन वटि बम आहिनि, दुनिया जूं तरक़ियूं आहिनि, पैसो हुननि वटि आहे, डॉलर ऐं पाउंड हुननि वटि आहे. पर अमेरिका जी पूरी कुवत, रूस जी पूरी कुवत, यहूदियत जी पूरी दौलत तौरात या इंजील जो हिकिड़ो हाफ़िज़ पैदा करे कान सघी आहे. ऐं तव्हां मुस्लमान आहियो जिन जा नंढड़ा बच्चा, ग़रीबनि जा बच्चा, जिन जे घर में शायदि खाइण जे लाइ अटो ऐं पाइण जे लाइ कपिड़ो न हुजे, उन्हनि जे ॿारनि जे सीननि में अलाह खे चीयनि सिपाहियुनि वारी अमानत महफ़ूज़ कई आहे ऐं पंहिंजे अखियुनि सां इहो नज़ारो ॾिसी रहिया आहिनि. तिलर्सन केॾो वॾो ताक़त वारो आहे. रूस जो यल्सन केॾो आहे. यल्सन ऐं हुनजो पे तिलर्सन ऐं हुनजा सभु ख़ानदान गॾिजी तौरात जूं 5 आयतूं या इंजील जा हिकिड़ो पारो बि यादि नथा करे सघनि. हिन नंढड़े आफ़्र वेही हिन ॻोठ जे अंदरि 30 सिपारनि वारो क़ुरान यादि करे दुनिया खे चैलेंज करे ॿुधायो त हिन दीन जो मुहाफ़िज़ जेकॾहिं आहे त अल्लाह जी ज़ात आहे. बसि इन्ना नानो नज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून. जेके असांखे हींअर आकरा आहिनि उन वटि संदन मज़हब मौजूदु आहे. यहूदियत वटि संदन मज़हब मौजूदु कोन्हे, ईसाईयत वटि संदन मज़हब मौजूदु कोन्हे, वाणियुनि जे गीता वटि संदन मज़हब मौजूदु कंहिं क़िस्म जो कोन्हे. ऐं त ग़ालिब असांखे टिपियो वेठा आहिनि पर मज़हबी हैसियत उन्हनि जी कंहिं क़िस्म जी कोन्हे. सभिनी यहूदियुनि खे चैलेंज आहे त तव्हां साबित करे ॾियो त इहो तौरात उहो ई आहे जेको मूसा ते नाज़िल थियो हो. इंजीलनि खे ऐं ईसाईनि खे चैलेंज आहे तव्हां साबित करे ॾियो त हीउ इंजील उहो ई आहे जेको ईसा ते नाज़िल थियो. ईसा वारे इंजील खे जॾहिं टुकड़ा टुकड़ा करे छॾिया. अॼु दुनिया में 4 इंजील आहिनि. इंजील मता जुदा, इंजील यूहन्ना जुदा, इंजील मुर्कस जुदा, इंजील लूका जुदा. हर हिकु इंजील जी ॻाल्हियूं ॿिए जे ख़िलाफ़ थियूं अची वञनि. पर असांजो तजुर्बो न पर ईमान आहे त हिन ॿाराड़ी जे ॻोठ में उहो ई क़ुरान पढ़ियो वञे थो. अलहमद खां वठी वरनास ताईं जेको बैतुल्लाह में पढ़ियो वञे थो, जेको मस्जिद नबी में पढ़ियो वञे थो. 1400 साल खां पोइ हिन दौर में क़ुरान उहो ई पढ़ियो वञे थो जेको 1400 साल हिन खां अॻु में पैगंबर जे दौर में पढ़ियो वेंदो. दलील कहिड़ो त हर ज़माने जे अंदरि लखनि जे तादाद में क़ुरान जा हाफ़िज़ जो क़ुरान नक़ल कंदा असांजी पहुचाई लॻनि. जंहिंमें आयत त परे रही, लफ़्ज़ त परे रहियो पर ज़बर ऐं शेर जो फ़र्क़ु जेको आहे सो बि केरु करे नथो सघे. जेकॾहिं वरी को माण्हू क़ुरान जी हिकिड़ी
जबर ऐं ज़ेर जो फ़र्क़ु करे त पोयां अखर ॾियण वारा उनखे छमन जे तादाद में मौजूद आहिनि। इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। तंहिंजे करे यहूदियत खे पक थी चुकी आहे, ईसाईयत खे पक थी चुकी आहे त मुस्लमाननि खां मज़हब फुरे नथो सघिजे, मुस्लमाननि खां किताब फुरे नथो सघिजे। तंहिंजे करे हुननि जी महिनत हींअर इस्लाम जे ख़िलाफ़ न आहे, मुस्लमान जे ख़िलाफ़ आहे त मुस्लमान खे पंहिंजे मज़हब खां कीअं हटाए, मज़हब फेराए नथो सघे। या उन्हनि खे पक थी चुकी आहे त कुझु बि नथा करे सघूं, हिननि खां सॼो किताब खसे कंहिं क़िस्म जो नथा सघूं। बाक़ी रहियो त मुस्लमान खे फेराइजे, उनखे इस्लाम जे ख़िलाफ़ ऐं बाग़ी अची बनाइजे। पूरी ज़ोर ऐं पूरी महिनत उन ते हली रही आहे। बहरहाल इस्लाम जे मुक़ाबले में जेकॾहिं कुवत आहे त आले किताब यानी यहूदियत ऐं नसरानियत जी। इन जे करे मुंहिंजा मोहतरम दोस्तो, क्योंकि असांजो तक़ाबुल जेकॾहिं आहे त नसरानियत सां आहे त दुनिया में हर जॻह ते असांजो तक़ाबुल थो अची वञे। अॼु जेकॾहिं ॾिसंदा त मुल्की लिहाज़ सां असांजो तक़ाबुल आहे त तालीमी लिहाज़ सां बि असांजो तक़ाबुल आहे। हुननि जे तालीम जो तरीक़ो जुदा, असांजे तालीम जो तरीक़ो जुदा। हुननि जे तालीम जे लाइ नाला जुदा, असांजी तालीम जे लाइ नाला जुदा। हुते जेके पढ़ियल आहिनि तिन जूं डिग्रियूं जुदा, हिते जेके पढ़ियल आहिनि तिन जूं डिग्रियूं छा थियूं अची वञनि था जुदा। हुते कॉलेज आहिनि, हुते यूनिवर्सिटियूं आहिनि, हुते वॾा वॾा रक़म मिलंदा आहिनि, हिते मदरसा आहिनि, पोइ हिफ़्ज़ जा हुजनि या क़ुरान जा हुजनि, जंहिंमें क़ुरान ऐं हदीस पढ़ायो वेंदो आहे। होॾां ॿिया इल्म पढ़ाया वेंदा आहिनि, हेॾां क़ुरान हूंदो आहे, हदीस हूंदी आहे, फिक़्ह हूंदी आहे। उन्हनि खे सम्झण जा जेके आलात ऐं असबाब जेके आहिनि से उन्हनि खे पढ़ाया वेंदा आहिनि। हेॾां हाफ़िज़ ऐं आलिम तयारु थींदो आहे, मुफ़्ती ऐं शेखुल हदीस तयारु थींदो आहे, वली ऐं कुतुब तयारु थींदो आहे, आबिद तयारु थींदो आहे। होॾां जेको आहे सो मिस्टर अची तयारु थींदा आहिनि। सभु कंहिंजा उहिदा जेके आहिनि से पंहिंजा था अची वञनि। हिते ॾाढ़ी वारो तयारु थींदो आहे, हुते ॾाढ़ी पूरो तयारु थींदो आहे। हिते नुमाज़ी तयारु थींदो आहे, हुते बेनुमाज़ी तयारु थींदो आहे। हिते वारे जूं अखियूं बंदि हूंदियूं आहिनि, धारी औरत खे ॾिसण जे लाइ तयारु कोन हूंदो आहे, हुनखे ॿिए जे सां गॾु घुमण में मज़ो ईंदो आहे। बसि तरीक़ा सभु कंहिंजा छा आहिनि त जुदा जुदा था अची वञनि। हू यहूदियत वारो ऐं नसरानियत वारो निज़ाम आहे। हीउ जेको आहे सो कहिड़ो निज़ाम आहे त इस्लाम वारो निज़ाम थो अची वञे। छो त तव्हां उहो दीन पढ़ी रहिया आहियो उन पैगम्बर जो जंहिंजो हया में, जंहिंजो शराफ़त में, जंहिंजो तक़वा ऐं परहेज़गारी जे अंदरि दुनिया मुक़ाबिलो नथी करे सघे। तंहिंजे करे उहो इल्मु पढ़ण वारो, तंहिंमें जेका हया ऐं तक़वा आहे, जेका शराफ़त आहे, सो दुनिया जो को बि माण्हू ॾेखारे कंहिं क़िस्म जो नथो सघे। हुते मख़लूक़ तालीम आहे, छोकिरा ऐं छोकिरियूं पाण में गॾु आहिनि, बद अख़लाक़ी। असीं चऊं था त आहे या कोन्हे, कंहिंजूं ॻाल्हि तव्हां छॾे ॾियो। अॼु तव्हां सिंधी अख़बारूं मुताले अची करियो त छोकिरियूं पढ़ण वारियूं छा थियूं चवनि त छोरा असांजी छेड़छाड़ कनि था, मास्टर असांजी छेड़छाड़ कनि था। सभिनी असांखे बेज़ार करे वेंदो आहे। बराबरि अवांजी छेड़छाड़ कनि था, पर छेड़छाड़ तॾहिं कनि था जॾहिं गैरत वारो पर्दो तव्हां हटाए हिन मैदान में कदम रखियो। जेकॾहिं इहो गैरत वारो पर्दो तव्हां पंहिंजे मथे ते रखी पैगम्बर जे तालीम जी तव्हां इत्तिबा कयो हा त अॼु तव्हांजे इज़त ते केरु बि हमलो कंहिं क़िस्म जो न करे हा। अम्मा आयशा, अम्मा उम्मे सलमा ॿई हुज़ूर जे साम्हूं वेठियूं आहिनि। अब्दुल्ला बिन उम्मे मक्तूम नाज़ीन साहब बि आयो कि या रसूल अल्लाह अदख़ुलु बैतक, घर में अचण जी इजाज़त आहे, मसालो पुछणो आहे। फरमायूं रक़ूमा फात जवाब मिलो। ऐं आयशा ऐं उम्मे सलमा उथी पर्दो करियो। तॾहिं चई या रसूल अल्लाह इन्नहु रजुलुन आमा लन यराना, अचण वारो नाबीन आहे, असांखे ॾिसी कंहिं क़िस्म जो कोन सघंदो। फरमायूं अफ़ा अंतुमा अमियावाद, हू त अंधो आहे पर तव्हां त अंधियूं कोन आहियो। जीअं अल्लाह हुनजो ॾिसणु तव्हांखे हराम कयो आहे, कंहिं तव्हांजो ॾिसणु बि हुनखे छा कयो आहे चओ हराम अची कयो आहे। इहा पाकीज़गी वारी ज़िंदगी ते अची वञी। क़ुरान बि चयो वकरन फी बुयूतिकुन्न वला तबरजन तबरुजल जाहिलियतुल ऊला। ऐं नबी मोमिनियाणियुनि खे हुकुम कर त पंहिंजे घरनि जे अंदरि रहो, सींगार करे घर खां ॿाहिरि कंहिं क़िस्म जो न निकिरो। जेकॾहिं को ज़रूरी कमु हुजे युदनीन अलैहिन मिन जलाबीबिहिन, एॾो वॾो पर्दो पाए निकिरो जो केरु सुञाणे न त पोड़ी आहे या नंढी आहे, कारे रंग जी आहे या अछे रंग जी आहे, तुंहिंजे घर जी आहे या मुंहिंजे घर जी आहे। रेखा ला योज़ैन, तव्हां त को कमीनूं पंहिंजे अख जो उन्हनि खे निशान बनाए, उन्हनि खे तकलीफ़ कंहिं क़िस्म जी न ॾे। इस्लाम हया जो सबक़ सेखारियो हो, शराफ़त जो सबक़ सेखारियो हो, गैरत जेका तंहिंजो सबक़ छा कयो चओ सेखारियो अची। पर असां जॾहिं पंहिंजो तरीक़ो छॾे हुन अग़ियार वारो तरीक़ो इख़्तियार असां अची कयो त पोइ हुनजो नतीजो इहो निकितो त छोकिरो बि असांजो लोफर थी वियो, न्याणी असांजी जेका साब बेपर्दा थी वई। अॼु हुनजी दांह त लोफर मूंखे तंग करे रहिया आहिनि, ऐं उहा दांह इनजे करे आहे त असां पंहिंजी गैरत ऐं पंहिंजो दीन छॾियो। छा छॾियोसीं चओ पंहिंजी गैरत ऐं पंहिंजो दीन जेको आहे छॾियोसीं।
हुते जेको इल्मु आहे सम्झनि उहो जेसि ताईं उन्हनि इल्मु त ही आहे चवनि था हुते डॉक्टर इंजीनियर थींदा आहिनि मूंखे ॿुधाए 100 साल खां अॻु में जेके इब्तिदा जे अंदरि जिन हवाई जहाज ठाहियो हो उहे पहिरीं साइंसदान मुस्लमान हुआ जेके वॾे में वॾा तबीब ऐं जरा हुआ उहे बि साइंसदान वॾे में वॾा मुस्लमान खे अची वञा ॿियो केरु बि कोन अची वञो वॾे में वॾो इहो इल्मु साइंस जो वग़ैरह इहो सभु मुस्लमाननि खां आयो हो जेके हुननि थोरी कब्ज़ो कयो आहे अॼु बि मदरसनि में चवंदा म्याजी था बनाइनि फ़क़ति क़ुरान कोन था पढ़ाइनि क़ुरान पढ़ाईंदा आहिनि जोग्राफी पढ़ाईंदा आहिनि तारीख़ पढ़ाईंदा आहिनि तिब पढ़ाईंदा आहिनि जामेट्री पढ़ाईंदा आहिनि इल्मुल हिसाब जेको आहे सो पढ़ाईंदा आहिनि मंतिक़ ऐं फ़लसफ़ो पढ़ाईंदा आहिनि साइंस पुराणी ऐं नई ॿई पढ़ाईंदा आहिनि सभु कुझु मिली सघे थो पर फ़र्क़ु फ़क़ति एतिरो आहे त असांजो इस्लाम सां उहो लाॻापो कंहिं क़िस्म जो कोन रहियो तुंहिंजो बच्चो हाफ़िज़ अची थियो आहे इहा ख़ुशी जी ॻाल्हि आहे वॾे में वॾी बेकत जेकॾहिं पास करिया त यकीनन उहा ख़ुशी जी ॻाल्हि कंहिं क़िस्म जी कान हुई हाफ़िज़ थियण खां पोइ उहा ख़ुशी जी ॻाल्हि आहे असांखे मजबूर फ़क़ति हिकिड़ी ॻाल्हि कयो आहे त असांखे पैसा ॾेखारे तंहिंखां पोइ असांखां छोरा त परे रहिया पर छोरियूं परे वेंदा आहिनि पैसा ॾेखारे कन्या डॉक्टरियाणी सिंधी हेतिरो कमाईंदी डॉक्टरियाणी सिंधी हेतिरो कमाईंदी इंजीनियर थींदो हेतिरो कमाईंदो वॾो प्रोफेसर थींदो हेतिरो कमाईंदो कमाई जो को बि तरीक़ो कोन्हे असांखां माण्हू ख़ुदि पुछंदा आहिनि मदरसनि में पढ़ाईंदा आहियूं त के हज़रात सम्झे ॾियण वारा ईंदा आहिनि पर जदीद ज़हन जा हूंदा आहिनि मतिलबु तव्हां हिननि खे पढ़ायो त छा पर तव्हां हिननि खे हुनर कहिड़ो सम्झायो आहे जो फारग थियण खां पोइ गुज़र करे सघनि इहा ॻाल्हि त फारग थियण खां पोइ गुज़र करे सघनि इहा ॻाल्हि अहिड़ी त सम्झाइण ॾुखी हूंदी आहे हद दर्जे जी ॾुखी हूंदी आहे उहे माण्हू जंहिंजो मज़हब सां वास्तो कंहिं क़िस्म जो कोन्हे मुंहिंजो इहो सुवालु फ़क़ति असांजो कोन्हे जेके कॉलेजनि में पढ़नि था जेके यूनिवर्सिटियुनि में पढ़नि था जेके ॿिए हंधि पढ़नि था उन्हनि खां पुछो अची त तव्हांजो जेको आहे गुज़र जो तरीक़ो कहिड़ो आहे उहो जेकॾहिं गुज़र जो तरीक़ो ॿुधाइनि त हीउ बि सही आहे छा आहे उहा छा आहे हा ॿियो अव्हांजो जेको तरीक़ो आहे सो तरीक़ो कहिड़ो आहे जेको अव्हांजो माण्हू ॾिसो असांजो माण्हू जेको आहे सो ॾिसो ॿई तरीक़ा जेके आहिनि से तव्हां जाचियो अची त अव्हांजे माण्हू हेतिरनि पढ़ण खां पोइ हुननि खे केतिरो ख़र्च थियो आहे केतिरो पैसो ख़र्च अची थियो आहे डॉक्टर थिए थो त 20 लख रुपया ख़र्च आहिनि इंजीनियर थिए थो त 25 लख रुपया ख़र्च अची वञनि हिते त इहो हाफ़िज़ थियो हुनजो ख़र्च त कुझु बि कोन आयो हाफ़िज़ थियण जो ख़र्च आयो पछाड़ी में रुमाल ऐं टोपी सो बि मदरसे जे तरफ़ां हे कपिड़नि जो वॻो ऐं क़ुरान जेको आहे सो मदरसे जे तरफ़ां प्रिंस जी मानी जेका सा बि मदरसे जे तरफ़ां छो त अल्लाह जो हिकिड़ो कानून हूंदो आहे त जंहिं शइ जी ज़रूरत हूंदी आहे कंहिंजी क़ीमत कान रखनि हवा जी क़ीमत आहे उनजा पैसा कोन रखनि पाणी जी ज़रूरत आहे उनजा पैसा कोन रखनि पाणी जी ज़रूरत आहे उनजा पैसा कोन रखनि गैर आबाद दिलि खे आबाद करण जे लाइ क़ुरान जी ज़रूरत आहे उनजी क़ीमत कान रखनि डॉक्टर थियण ते त 20 लख ख़र्च अचनि हा हाफ़िज़ थियण ते 50,000 ख़र्च अचनि हा तूं पंहिंजे पुट खे हाफ़िज़ बनाई आहे वात वॾो क़यामत जे ॾींहुं फाड़े बीह रहे त या अल्लाह मुल्हनि क़ुरान महांगो करे छॾियो ऐं पुट खे हाफ़िज़ कीअं बनाया अल्लाह की इहा तालीम मुफ़्त करे सभु कंहिंजे वात ते गुंजो ॾेई छॾियो उज़र क़यामत जे ॾींहुं केरु पेश न करे सघे तंहिंखां पोइ रब्बुल आलमीन इहा बि हिकिड़ी वॾी करामत आहे डॉक्टर बेरोज़गार आहिनि इंजीनियर बेरोज़गार आहिनि प्रोफेसर बेरोज़गार आहिनि बुख जे करे ख़ुदकुशी कंदा आहिनि ख़ुदि सौज़ी कंदा आहिनि एहतिजाज अची कंदा आहिनि पर तव्हांजा हाफ़िज़ ऐं आलिम अल्हम्दुलिल्लाह इन्हनि मां बेरोज़गार केरु बि कोन्हे हू अञा बि कंहिंजा कर्ज़ी हूंदा पर तव्हां मक़रूज़ कंहिंजा बि कोन तव्हांखे कर्ज़ जेको आहे सो कंहिंजो बि कोन्हे आई अल्लाह जल जलालू हाणे हो असांखां चवनि था त हिननि जी रोज़ी कहिड़ी आहे बाबा को बि मुल्हूं जे करे बुख जे करे मोह हुजे तव्हां असांखे इतराज़ करियो त हिननि जी रोज़ी जो इंतज़ाम अची करियो बुख जे करे मरो बि आहीं था डॉक्टर ऐं इंजीनियर मरो था वरी चओ था त मुल्हनि जी रोज़ी जो इंतज़ाम करियो हिननि जी रोज़ी अलॻि थी आहे हे एतिरो खाईंदा आहिनि जो पेट फाटंदो आहे पोइ मरंदा आहिनि बुख जे करे मुआई कोन्हे इहो सुवाल ई पैदा पवंदो पोइ मुल्हूं बुख जे करे मुआ चओ हे वीचारा ख़ुदि सौज़ी कंदा आहिनि एहतिजाज कंदा आहिनि पोइ ख़ुदकुशी कंदा आहिनि पाणी पाण खे मारींदा आहिनि बुख जे करे
तव्हां वटि बराबरि ज़ाहिर में लखों रुपया रखियल कंहिं क़िस्म जा कोन्हे, पर ॾींहं जूं ज़रूरतूं अल्लाह जल जलालो तव्हां जूं पूरियूं कयूं आहिनि। तव्हां 5 वक़्त नमाज़ पढ़ो था, क़ुरान करीम जो सिपारो दौर जो करियो था, तव्हांजे क़ल्ब में जेको अल्लाह खे सुकून रखियो आहे, चैन अची रखियो आहे, सो ख़ुदा जो कसम चैन हुननि खे कंहिं क़िस्म जो नसीब कोन्हे। हुननि वटि बराबरि बंगला आहिनि, वॾियूं वॾियूं कारूं आहिनि, हवाई जहाज आहिनि, पर उन्हनि खे चैन ऐं सुकून जेको आहे सो कंहिं क़िस्म जो कोन्हे। अॼु मूंखे ॿुधाए काल नवाज़ शरीफ़ में जेको गुरूर खे अची वञो, तकब्बुर हो, फिरौनियत खां पाण खे मथे पे सम्झाई, अॼु पुछनि तुंहिंजो हाल कहिड़ो आहे, भाणे जो हाल कहिड़ो आहे। हाणे परेशानी आहे, न किसी का हबीब हूं न किसी का रकीब हूं, जो बिगड़ गया वो नसीब हूं, जो उजड़ गया वो दियार हूं। अल्लाह जे ज़िक्र अल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब, ख़ुदा जे ज़िक्र में जेको चैन ऐं सुकून आहे उहो कंहिंजे अंदरि कंहिं क़िस्म जो कोन्हे। आई अल्लाह सां दिलि इंसान ॻंढाए त दुनिया जी का बि ज़रूरत कोन्हे। न इन्हनि खे किरोड़ूं ॾेई न खाराए, सभु त मर्ज़ी जो मालिक आहे। इन्हनि खे किरोड़ूं ॾेई जेकॾहिं न खाराए, सभु कंहिंजो मालिक आहे, चओ मर्ज़ी जो मालिक आहे। किन खे कारखाना ॾिनई, किरोड़ूं रुपया मौजूद आहिनि, कंहिं वटि खंड जो कारखानो, कपिड़े जो कारखानो, अरबे रुपया मौजूद आहिनि, पर को शुगर जो मरीज़, को टीबी जो मरीज़, को दिलि जो मरीज़, उहो सेठ वीचारो जेको वेठो आहे सो खंड बि नथो खाए, वरिसा मूंखे शुगर जी बीमारी आहे, देर नथो खाए, वरिसा मुंहिंजो ब्लड प्रेशर ख़राब थी वेंदो, छा वेठो खाए? किरोड़ूं त मिलिया, पर रब वेठो खाए, सम्झ दाल फिकी वेठो खाए, उन जे ई बंदरे ते हुनजो नौकर कुकुड़ वेठो खाए। मालूम थियो त अलामन इंद रसूलिल्लाह हत्ता यनफज़ू, मुनाफ़िक़नि चयो त हे मुस्लमान गॾिजी हिन पैगंबर सां असांखे मोकिला पिया आहिनि, हिननि ते हिकिड़ो पैसो बि ख़र्च कंहिं क़िस्म जो न कयो। हुननि इक्तिसाद नाकाबंदी जो ऐलान कयो। क़ुरान में छा कयो? वलिल्लाहि ख़ज़ाइनु समावाति वल अर्ज़ वलाकिन्नल मुनाफ़िक़ीन ला यअलमून या ला यफ़क़हून। अल्लाह से फरमायो बेईमान आई केॾी इक्तिसाद नाकाबंदी हणंदा, खज़ाना आगे पेज आहिनि छा? अल्लाह जा आसमान ज़मीन जा खज़ाना अल्लाह जे हथ में आहिनि। न कसम ना बैनहुम मईशतम, रोज़ी जो वरांगू असां पाण कयो आहे, अवां जे पेज हवाले कंहिं क़िस्म जो कोन्हे। जिन माण्हुनि मौजूदनि खे ख़ुदि रसूल जो ई कमु सम्झो, उहे ग़लति अक़ीदे जा शिकार थी विया, रसूल खे मुख़्तार मञी वेही रहिया। हालांकि कमु अल्लाह जो हूंदो आहे, हथ रसूल जो हूंदो आहे, मर्ज़ी ख़ुदा जी हूंदी आहे त जॾहिं बि इहो कमु पंहिंजे रसूल जे हथ ते ज़ाहिर करे। उन्हनि जे ॾेखारण में अल्लाह जो रसूल मर्ज़ी जो मालिक न हूंदो आहे। क़ुरान करीम मां इन्हनि ॻाल्हियुनि जा काफ़ी सबूत मिलनि था। मुख़्तसर थोरी ॻाल्हि कयां त हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम कंहिंजो मुक़ाबिलो फिरऔन जे जादूगरनि सां थियो ऐं अव्हां खे तफ़सील सां वाक़ियो मालूम आहे त मिस्र जे हुकूमत में मोकल कई वई। फिरऔन ऐं हुन जा वज़ीर ऐं मुशीर सभु हिकिड़े मैदान में गॾु थिया ऐं मूसा जे मुक़ाबले जे लाइ किन रवायतुनि मूजिब जेके जादूगर गॾु थिया तिन जो तादाद बि 70,000 हो ऐं हुननि पंहिंजा वॾे में वॾा किस्मा ॾेखारिया। ज़मीन खां वठी आसमान ताईं नोयनि खे हुननि नांग बनाए छॾियो हो, मैदान हुननि गरम कयो हो। हाणे एॾी अज़ीम ताक़त ऐं एॾा जादूगर, उन्हनि जो मुक़ाबिलो हज़रत मूसा खे करणो हो, जेको अल्लाह जो रसूल गोॾड़ी ॿधी मैदान में आयो आहे, हथ में फ़क़ति लठ आहे ऐं उनखे सम्झ में बि ॻाल्हि नथी अचे त हिन अज़ीम ताक़त जो मुक़ाबिलो आउं कीअं कयां। चई या अल्लाह जी वॾी ताक़त, हिननि त सॼो ज़मीन ऐं आसमान खे नांग बनाए छॾियो आहे, इन्हनि जो मुक़ाबिलो कीअं कंदुसि। फरमाई त मां तिल्क बेज़मीन कया मूसा, ऐं मूसा तुंहिंजे हथ में छा आहे? चई हथ में लठ आहे। चई पोइ मुक़ाबिले करण जी तोखे ज़रूरत न आहे, अलकिहा इन लठ खे उछलाए मुक़ाबिलो पाणी थी वञे। अलकाहा फइज़ा हिय सोबान मुबीन। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं उहा लठ उछलाई त लठ हिकिड़ो वॾो अरड़ नांग थी पई, जंहिंजी हिकिड़ी ॼाड़ी ज़मीन ते त ॿी ॼाड़ी आसमान ते।
जादूगरनि जा जेके जादू ऐं नांग हुआ उन सभिनी खे उन नांग हिकिड़ो ई लुकमो अची बनायो, हिकिड़ो ई गिराह बनाए मैदान साफ़ कई। फिराउन बि मैदान छॾे भॻो, हामान बि मैदान छॾे भॻो, मेंबर बि मैदान छॾे भॻा, सेनेटर बि मैदान छॾे भॻा। पर क़ुरान शरीफ़ चवे थो वल्ला मुदबिरन वलम युअक़िब, हज़रत मूसा बि मैदान छॾे भॼी। हाणे मसालो सम्झ में अची वियो। अल्लाह की मूसा खे चयो त फिरौन खे त मैदान छॾण जो हक़ हो, छो त उन शिकस्त खाधी। हामान खे हक़ हो, मेंबरनि खे हक़ हो, छो त उहे नांग खां जिना थिए। पर तूं छो मैदान छॾियो? चई या अल्लाह हेॾी अज़ीम आफ़त जंहिंजी हिकिड़ी ॼाणी ज़मीन ते ॿी आसमान ते, मूसा त हुनजो हिकिड़ो गिराह बि कोन थींदो। मूंखे बि डप खयो तंहिंजे करे उथी भॻियुसि। तॾहिं फरमाई त ला तख़फ़, तूं डपु कंहिं क़िस्म जो न कर। जेकॾहिं कंध में हथ विझंदे त वरी बि लठ जी लठ थी पवंदी। सनुईदुहा सीरतहल ऊला, असीं वरी बि हुनखे लठ बनाईंदासीं। हाणे तव्हां हिन मां मसालो सम्झो त लठ बि हज़रत मूसा जी हुई, हथ बि हज़रत मूसा जो हो, उछलाइण वारो बि हज़रत मूसा हो, पर लठ खे नांग बनाइण वारो मूसा कोन हो। जेकॾहिं लठ खे नांग बनाया त मैदान न छॾिया। सम्झ में आई ॻाल्हि? मालूम थियो त मौजूदो उहो कमु कंहिंजो हूंदो आहे, चओ अल्लाह जो। उहो कमु पैगंबर जो न हूंदो आहे, पैगंबर जो फ़क़ति हथ हूंदो आहे, कमु अल्लाह जो हूंदो आहे। तंहिंजे करे तव्हांखे हिकिड़ी इस्तिलाह सम्झायां त मौजूदे जो ताल्लुक उहो निज़ाम फितरत सां न आहे, मौजूदे जो ताल्लुक निज़ाम कुदरत सां आहे। हिकिड़ो आहे ही आलम असबाब, ही जहान जंहिंमें हर शइ जे लाइ सबब आहे। मौजूदे जो ताल्लुक इन आलम असबाब खां मथे अल्लाह जे कुदरत सां। सम्झ कंहिंखां चओ अल्लाह जे कुदरत सां। दुनिया आलम असबाब आहे, हिते सभु कंहिं शइ जो अल्लाह जल जलालहू सबब पैदा कयो आहे। उञ लॻंदी त पाणी माण्हू पीअंदो, उघाड़ खे ढकणो आहे त कपिड़ो माण्हू इस्तेमालु कंदो, बराबरि न? बुख लॻी त मानी खाईंदो। पर सुवाल फ़क़ति एतिरो आहे त आलम असबाब में नेक ऐं बद जो को बि फ़र्क़ु कोन्हे। बेनुमाज़ी खे ईअं लॻंदी त बि पाणी जे गिलास में हथ विझंदो, जेकॾहिं कंहिं नुमाज़ी ऐं ताजिदी खे ईअं लॻंदी त बि पाणी जे गिलास में हथ विझंदो। ईअं न त बेनुमाज़ी जी उञ पाणी ख़तमु कंदो, नुमाज़ी जी उञ ताजिद ख़तमु कंदो, ईअं कोन्हे। असबाब जे मासात जेको आलम आहे उनमें ॿई मोहताज आहिनि सबब जा। इन कोन्हे त बुज़ुर्ग माण्हू आहे कंहिंजे करे इन्हनि शयुनि जी हिनखे ज़रूरत कोन्हे। हिकिड़ो ताड़ीअ कूलो ऐं शराबी, उनखे जेकॾहिं लठ हणंदे मथे में सभु पुठा खणंदो वेंदो। हिकिड़ो जुबे ऐं पटे ॾाढ़ी वारो ताजिदी जंहिंजे पेशानी ते साम्हूं पेलू हुजनि, तारीख़ क़ुरान जो सिपारो पढ़ंदो हुजे, लठ हणंदे त उहो बि पुठा खणंदो वेंदो। जेको आलम असबाब आहे तंहिंमें हर का शइ सबब जी मोहताज आहे। निज़ाम कुदरत सां ताल्लुक आहे, मौजूदे जो निज़ाम फितरत सां न आहे। ऐं अल्लाह जे कुदरत जी का बि इंतिहा कान्हे, तंहिंजे करे जहिड़ो बि कमु पंहिंजे पैगंबर जे हथ ते ज़ाहिर करे, अक़ल मञे या न मञे, पर अल्लाह जे कुदरत जे अॻियां वॾी ॻाल्हि कंहिं क़िस्म जी कान्हे। उते ईअं कोन ॾिसबो त अक़ल मञे थो या नथो मञे। असांजा केतिरा दोस्त जिन ॾिठो त हे मौजूदात अक़ल जे मुआफ़िक़ कोन्हे त इनकार करे वेही रहिया या तावील करे वेही रहिया। इनकार ऐं तावील जी ज़रूरत तॾहिं हुजे जॾहिं मौजूदात जो ताल्लुक असबाब सां हुजे, उनजो असबाब सां न आहे, अल्लाह जे कुदरत सां। इंसान जो पैदा थियणु इहो ख़ुदि अल्लाह जे कुदरत सां। जेको पाणी जे फुड़े खे हथी में ज़मीन सूरत ॾेई सघे थो, जंहिंखे दुनिया मस्त आहे, उहो पैगंबर जे हथ ते अहिड़े क़िस्म जे कम खे जेकॾहिं ज़ाहिर करे त उनजे कुदरत जे अॻियां इहा का वॾी शइ कंहिं क़िस्म जी कान्हे। तंहिंजे करे पहिरीं ॻाल्हि
टे नंबर की ॻाल्हि, पैगंबर जी सचाई मोजिज़ा सां वाबस्ता कोन्हे, मोजिज़ो उनजे हथ ते ज़ाहिर थिए या न थिए, पैगंबर जी ज़िंदगी ख़ुदि उनजे सचाई ते दलील हूंदी आहे। पैगंबर जी सचाई ख़ुदि दलील हूंदी। हेरकल बादशाह अबू सुफियान खां पुछो, चई मुहम्मद खे हींअर तव्हां कूड़ो था चओ, नबूवत खां अॻु में 40 साल तव्हां वटि रहियो आहे, कॾहिं हिनजे ज़बान मां अहिड़ी ॻाल्हि निकिती आहे जो तव्हां सम्झो हुजे त कूड़ पियो ॻाल्हाए? काल अल्लाह। तॾहिं अबू सुफियान चयो त हिरकल बादशाह खे कि 40 साल असां में रहियो, नबूवत खां अॻु में असां कॾहिं बि अहिड़ी ॻाल्हि हिनजे ज़बान मां न ॾिठी जो सम्झो हुजे त कूड़ पियो ॻाल्हाए। चई पोइ मुंहिंजो अक़ुल नथो कमु करे जेको 40 साल माण्हुनि ते कूड़ न हणे, अॼु पूरी नबूवत जी दावा करे ख़ुदा जो कूड़ कीअं हणंदो? कूड़ो नबी त ख़ुदा जो कूड़ हणंदो। जंहिं 40 साल माण्हुनि सां कूड़ कोन ॻाल्हायो आहे, अॼु पूरी नबूवत जी दावा करे ख़ुदा जो कूड़ कीअं हणंदो? पैगंबर जी ज़िंदगी उनजे सचाई जे लाइ दलील आहे। पर मोजिज़ा इनजे करे कया वेंदा आहिनि त अल्लाह जो हिकिड़ो कानून आहे त नबीअ खे इंसान करे मोकिलिणी आहे। हाणे हिकिड़ो इंसान जॾहिं नबूवत जो ऐलान कंदो आहे तॾहिं आम माण्हुनि खे उहा ॻाल्हि ऊची लॻंदी आहे। जंहिंजे पेर खां वाक़ुफ़, जंहिंजे माउ खां वाक़ुफ़, जंहिंजे घर खां वाक़ुफ़, ॼमण खां वाक़ुफ़, खाइण पीअण खां वाक़ुफ़, उहो जॾहिं हिकिड़ो वॾो ऐलान कंदो आहे नबूवत जो, तॾहिं हे मञण जे लाइ तयारु कोन थींदा आहिनि। पोइ अल्लाह साईं उनजे मुखालिफ़नि खे ख़ामोश करण जे लाइ हिन जे हथ ते अहिड़ा कम ज़ाहिर कंदो आहे जेके दुनिया खे आजिज़ बनाए हिन जी सचाई दुश्मननि जे अॻियां ज़ाहिर करे। जेकॾहिं नबी जिन हुजे हा, नबी जेकॾहिं मलाइक हुजे हा त उनजे हथ ते मोजिज़ात ॾेखारण जी ज़रूरत ई कान्हे। उहो त मके जे मुशरिकनि चयो पिए त जेकॾहिं नबी हुजे हा त मलाइक हुजे हा, मलाइक नबी थी अचे हा तकर हुनखे मोजिज़े ॾेखारण जी ज़रूरत ई कान हुजे। पर हुजूर जंहिंजे पीउ जो नालो अब्दुल्ला आहे, ॾाॾे जो नालो अब्दुल मुतलिब आहे, चाचे जो नालो अबू तालिब आहे, जंहिंजे हरम पाक ऐं घरवारी जो नालो खदीजा ऐं आयशा आहे, जंहिंजे न्याणी जो नालो फातिमा, ज़ैनब, रुक़िया, उम्मे कुलसूम आहे, जंहिंजे पुटनि जो नालो तैयब ताहिर आहे, जंहिंजे ॼमण जी जॻह मके में आहे, जंहिंजे हिजरत जी जॻह मदीने में आहे, जंहिंजो रोज़ो मुबारक बि आहे, जेको खाए ऐं पीए थो, जंहिंखे धकु लॻे थो त असुर करे थो, कॾहिं ॾंद भॻो पियो आहे, कॾहिं आङुर मां रत पियो वहे, उन जॾहिं नबूवत जो ऐलान कयो तॾहिं चयो हीउ त असांजो ई माण्हू आहे, इहो नबी कीअं थी सघे थो? जो कंहिं कयो आहे अॼु चवनि था त अफ़गानिस्तान जे ख़िलाफ़ अमेरिका इक़्तिसाद नाकाबंदी करे, पाकिस्तान जे ख़िलाफ़ इक़्तिसाद नाकाबंदी करे, मुल्ला जे ख़िलाफ़ इक़्तिसाद नाकाबंदी थी नथी सघे। हीअ हिकिड़ी मुल्लनि जी करामत थी अची बणिजे त दुश्मन जे घर में जेका मानी पचंदी आहे त पहिरीं मुल्ले जे घर पचंदी आहे। ईमानदारी जेके असांखे बरेलवी जेके असांखे गारियूं ॾींदा आहिनि उन्हनि जे घर में जेका मानी पचंदी आहे साब प्रेमी असांजे घर में पचंदी मुल्हनि जे घर में। अल्लाह जी मुल्ला खे चई छॾियो आहे मज़बूतीअ सां हिन क़ुर खे झल, बाक़ी दुश्मन जे घरां मानी सण बि पहचान तुंहिंजे घर मुंहिंजो कमु आहे, तूं थोरो क़ुर खे मज़बूत कर। बाक़ी जे क़ुर मां हथु कढियो थी त ज़लील थी मज़बूती सां झलीअ त पोइ सभिनि जी मानी तुंहिंजे घर ईंदी। मूंसां गॾु हिकिड़ो हाफ़िज़ वेठो लारी में, सम्झ मुंहिंजो शागिर्द राजो वांके ॿधी पई, तॾहिं ॿिए हिकिड़े चयो लारी वारे मुला जी थिब ॾिस राजो वांके जेका ॿधियो पियो हले, मुंहिंजो पैसा ॾेई कोन वरिती आहे, पिणे मरी वियो तंहिं मोकिले ॾींदा। असांखे जेके कपिड़ा हंध बिस्तरा ॿिया सभु हिननि मुर्गनि जा मिलंदा, असांजो कॾहिं बि नुक़सानु कोन थियो। 40 ॾींहंनि ताईं हे मुलनि वटि त फ़तवा 10-40 हराम आहिनि, पर बरेलियुनि जी मौजूं आहिनि। 40 ॾींहंनि ताईं हिकिड़े घर मां मानी ईंदी आहे मखण सां, तंहिंमां खंडु सेवयूं पियो खाईंदो आहे, खाई मुलो भरबो ते सियालासी ॿिए खे जड़े विझंदो आहे, वरी खाधो चालू थी वेंदो आहे। कॾहिं बि परेशानी हिन में कंहिं क़िस्म जी कान्हे। हिते इक़्तिसाद वञी तिलकनि खे चयो तुंहिंजे पेर खे ताक़त आहे, मुला उमर जे ख़िलाफ़ इक़्तिसाद नाकाबंदी कर। इक़्तिसाद नाकाबंदी त हासिल थी सघे थी। जेके खाया वञो वॾियूं 5-5 वारियूं बोतलूं था पियो, हे वीचारा जेके सुकल टुकड़ चॿारे अल्लाह जे रस्ते में पंहिंजी जान ॾींदड़ आहिनि, कंहिंजी इक़्तिसाद नाकाबंदी जो सवाल ई कोन्हे। रज़ाक़ जेको आहे सो अल्लाह जी ज़ात आहे, ॿिए जी कंहिं क़िस्म जी ज़ात न आहे। इन अल्लाह हुव रज़ाक़ ज़ुल क़ुव्वतिल मतीन, बेशक रज़ाक़ कंहिंजी ज़ात आहे चओ अल्लाह जी ज़ुल क़ुव्वतिल मतीन, जेको वॾे में वॾी ताक़त वारो आहे, उनजे ताक़त जो दुनिया मुक़ाबिलो करे कंहिं क़िस्म जो नथी सघे। मुंहिंजा मोहतरम दोस्तो,
مو عرض رکھو تو اسلام کے مقابلے میں ہنر جے کرے قوت ہے تو یہودیت نصرانیت کی قوت ہے بئی طاقتوں تمام کے ختم کرنے کے پویا ہے پر مسلمان جے کہیں انہوں کی ایک بدقسمتی چو یا چھابتی چو اسلامی جیسے بھی حکومتوں پانے کے سدائیں تھوں چاہے عرب ہوجے چاہے پاکستان ہوجے انہوں کی ایک تاریخ رہی ہے تو ہچے جو عوام ہمیشہ غیرت مند رہی ہے ہچے جو حکمران بے غیرت رہی ہے عوام غیرت مند رہے حکمران ہمیشہ امریکہ انگریز جو پسو رہے چاہے نواز شریف ہوجے چاہے کیوں نواز شریف اقتدار کیا تب امریکہ کی چمچا گیری بے نظیر جے پار ویٹیا تب چمچا گیری میں ب قدم رکھا گیا پار ویٹیا تب ان ایٹمی دھماکو کयो ان امریکہ کو خوش کرنے کے لیے کयो کہ آؤں ہوا تو ایٹمی دھماکو نہ کیا موکلے سب بھوگ کयो مجھے تو بم ہوجے تو ایٹمی دھماکو کریں جو بم ہوں تو دھماکو کندو امریکہ جا سب غلام اچھا کی عزت ہے محمد رسول اللہ کے غلامی کنहिंजे غلامی میں چاہو حضور صلی اللہ علیہ وسلم کے غلامی کے اندر مجھے حکمران بے غیرت ہے کنहिंजे करे باطل قوتن جو مقابلو جے کرے کرنو پوندو تے کیکے کرنو پوندو چاہو عوام کے کرنو پوندو ہن گھوڑا گھوڑا لگی پیا تے مدرسہ کھسندا گھوڑا گھوڑا لگی پیا تے مسجدوں کھسندا پنج ڏينهن ہن کان اڳ میں تواں امریکہ کے وزیر خارجہ جو بیان ٻڌو تے اساں برابر نواز شریف کے چيو تے مدرسن میں دہشت گرد پیدا تھا ٿين کنहिंजे करे یہ مدرسہ جے جنس چھا کیا ونن چاہو پھلا ونن ऐं देवबंदी مسئلہ ॿारनि खे चवां थो त तव्हां जा जेके बि मदरसा आहिनि तुंहिंजो जो मर्कज़ दारुल उलूम देवबंद आहे दारुल उलूम देवबंद जे बानी हज़रत नानोतरी जॾहिं मदरसे जो बुनियाद रखियो करे तालीम जी शुरूआत कानून जे वण जे हेठां कराई हुई उहा सबक़ आहे देवबंदियुनि खे ऐं उन्हनि पोयनि खे त हक़ीक़त जे अंदरि मदरसो जायुनि जो नालो कोन्हे इहो अल्लाह जो दीन जेकर जायूं तव्हां खां फुरिजी वञनि त वणनि जे हेठां वेही तव्हांखे जारी रखणो आहे یہ کم تھا ون کے حساب بھائی تمام کے جو دین جو کم تھا رکھوں گا جاری رکھوں گا اصل بابے محمد قاسم نانوتری تو بڑے مالات میں بھائی حدیث کے سبق شروع نہ کراयो ایکڑو استاد ایکڑو شاگرد شاگرد محمود تو استاد محمود ون کے حساب دین جو کم جو پاس شروع کرو بسم اللہ الرحمن الرحیم شروع کرو ان میں سبق سکھارے مدارس ان جائن جو نالو کونے مدارس تعلیم دین جو نالو ہے اسلام جو نالو ہے ون کے ہیٹھاں وہی رہن تو وڈیوں وڈیوں مسجدوں ایئر کنڈیشن آئیں کھلوں ویندیوں ہانے ان بم تا آنن تو مانو نماز نہ پڑھن اللہ کے پتو ہو تو پویا اہڑا حکمران بے غیرت ایندا امریکہ روس جا پسو ایندا جے مسجدوں وٹھی ویندا پر ان وقت میں خدا کے رسول اعلان کयो جوہرت رہی الارض كلها مسجدا فرمائی کہ مجھے نبوت با عالم جورا تو مجھے اللہ روئے زمین کے مسجد بنائے کریو ہے منجو امتی جتنے بھی اللہ وقت کے حسب ادا وہ ان کے لیے صاحب مسجد کی اچھی بنجے تمہارے پانی سے قبضے تو اچھی بنجے وہ جو ارض طہورا جیسے مٹی کے اتانی منہ سے مکھنی تو بات ہے رزق تھی تڑب لئی مقتدی نہ بھلے امام کیا جاتی رہے بس اصل کے روئے زمین مسجد کی ملی کہ ان مسجد کے کیوں دیواری کی ضرورت اوہاں کے نہ رہے اصل کے بزرگن ونن کے ہیٹھاں وہی دین کی تعلیم اچھی ملی تاں تے کہیں ملے کے تقریباً اچھی مکہ مدرسو جو پاس پھرجی ہو تنخواہ جے کہیں سے پھرجی گا فلان تھی گا ان نہ دین جو کم ڈیئن ہوا اج وڈے میں وڈی جے کرے اٹھی ڳالھ تواں جی لڳے تھی کیسے باطل قوت کے یہودیت تے نصرانیت تے آئے تو وہ جذب و جہاد جو ہے ان کا سوا بھی کام دار کن کریں گے گلی گالی جیسے مجاہدن تم سے دہشت گرد چل رہا ہے دہشت گرد تب پان چیچینیا سجی تباہ کرے کروں عرب سجو تباہ کرے کروں اتنے غیرت کونے پر ہنن کے ہکڑے مانو جے آنگر ود دیا تو سجے عالم اسلام کے لوڑے چڑھیندا ہیں ہر قسم جو پر تمام انہن جو مقابلو جذب جہاد کا سوا کرے نہ سگو مجھا دوستو اج یورپ کے اسی ॾिसूं था त ॾाढ़ी जो रोब न आहे पटके जो रोब न आहे पुठनि ते जेको बिस्तरो ॿधी था तंहिंजो रोब न आहे कन में जेको डंगर हणूं था तंहिंजो रोब न आहे मस्जिद में वही जेको क़ुर जी तिलावत करूं था तंहिंजो रोब कोन्हे लाउड ते वही जेको असीं गलो वॼायूं था तंहिंजो रोब कंहिं क़िस्म जो कोन्हे यूरोप ते जेकॾहिं रोब आहे त मुस्लमान जे तलवार ऐं फादर जो रोब आहे ॿिए कंहिंजो रोब जेको आहे सो कंहिं क़िस्म जो कोन्हे तव्हांजी ॾाढियूं त उते बि आहिनि यूरोप में मस्जिदूं आहिनि बरतानिया में मस्जिदूं आहिनि तबलीग जा मर्कज़ आहिनि मदरसा आहिनि मस्जिदूं आहिनि उन्हनि ते एतिराज़ कंहिं क़िस्म जो कोन्हे पर जॾहिं तव्हां तलवार खणी मैदान में ईंदा आहियो तॾहिं व्हाइट हाउस में थरथलो मची वेंदो
उन वक़्त में फैसलो मचंदो आहे इन खां सवाइ तव्हांजी ॿी का बि ख़बर कोन्हे। यहूद ऐं नसारा तव्हांखे ईअं मारींदा जीअं माण्हू दस्तरखान ते खाधो रखी दोस्तनि खे सॾींदो आहे की तॾहिं साहब अर्ज़ु कयो वरनानो यौमइदिन क़लील या रसूल अल्लाह, छा उन ॾींहुं असीं थोरा हूंदासीं? फरमाईं थोरा कोन हूंदा त घणा, पर ॿ ॻाल्हियूं हूंदियूं, हिकिड़ी दुनिया जी मोहबत, ॿी बुज़दिली तव्हांजे दिलि में दाख़िल थी वेंदी, पोइ दुश्मन सां तव्हांजो रोब लही वेंदो। अॼु असांजे घरनि में VCR आहे, अॼु असांजे घरनि में डिश आहे, TV आहे, अयाशी जे अंदरि असीं मुब्तला आहियूं। इन अयाशीअ असांखे बुज़दिल बनाए छॾियो, दुश्मन सां असांजो रोब जेको आहे ख़तमु थी सम्झे, दुश्मन सां असांजो रोब छा थी वियो, ख़तमु थी वियो। न त देश में असांजो उहो ज़मानो हो जो मुस्लमान वटि जिहाद खां मथे ॿी का बि ॻाल्हि कान हुई। हज़रत साद रज़ी अल्लाह ताला अन्हु जंग ओद में 2 तीर लॻाइनि, वॾे रमत पोयां पछा हुन में आहिनि, मरण खे वेझो आहे। ख़ुदा जो रसूल मथे खां अची बीह रहियो, फरमाईं त आओ सेनी या साद, ऐं साद मोकिलाइण वारो वञे, वसीयत करणी हुजे त वसीयत कर, पर पोयनि पछा में सिकरात वारो माण्हू छा ॻाल्हाए सघे? उहो पंहिंजा पुठा जंहिंमें तीर लॻल हुआ गिफ्टाए मथो अल्लाह जे रसूल जे कदमनि में आणे रखई। चई लस्तो अबादी ही न उक्तल मुस्लिमन, चईं हाणे वसीयत करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? हाणे परवाह कोन्हे त हिन लाशे खे कफन ईंदो या कोन ईंदो, मूंखे दफ़न कंदा या जानवर खाई वेंदा, जहिड़ी बि हालत में मरां, मूंखां मथे कहिड़ी माउ जो पुटु ख़ुशि नसीब आहे जंहिंजा पोयां पछा आका जे कदमनि में क़ुर्बान थी रहिया हुजनि। मुख़्तसर रस्तो जन्नत में पहुचण जो जेकॾहिं आहे त इहो जिहाद वारो रस्तो आहे। ॾाढी रखाईसीं, नुमाज़ूं पढ़ियूंसीं, हाफ़िज़ तयारु कयासीं, आलिम थियासीं, वॾा वाइज़ कयासीं, पर पतो कोन्हे त देश में वेंदासीं या न। बुखारी में हदीस आहे, जंग ओद में हिकिड़ो काफ़िर आयो, चई या रसूलल्लाह इस्लाम आणियां या मुक़ाबिलो करियां? फरमाईं त इस्लाम आण। कि हाणे नुमाज़ पढ़ां, क़ुरान पढ़ां या जिहाद करियां? फरमाईं तलवार खणी वञी जिहाद कर। वियो मैदान जे अंदरि, हिकिड़ो धक काफ़िर कयईं, ॿियो उनजो लॻो कंधु परे वञी पियो। फरमाईं त बिना अमल जे जेकॾहिं जन्नत में ॾिसे त ही शख़्स आहे, फ़क़ति कलमो पढ़ई सिधो जन्नत में वञी पियो। हिकिड़ो नुमाज़ बि कान पढ़ई, जिते वॾा पटकनि वारा हिसाब ऐं किताब जे लाइ बीठा हूंदा, उते बिना हिसाब जे जन्नत में वेंदो। बसि मुख़्तसर जेकॾहिं रस्तो आहे त इहो छा आहे? चओ इहो ई रस्तो थो अची वञे, ॿियो को बि रस्तो कोन्हे। अंश बिन नज़र साहबी आहे, सम्झ खटे जी गोॾ ॿधई आहे, अॻियां कंधा अची आई आहे, ख़ारकूं खाईंदो अचे, बुख आहे, हिकिड़े हथ में ख़ारकूं ॿिए में तलवार, अल्लाह जे रसूल जे अॻियां अची बीठो। अन पहुचल थो आईना अन या रसूल अल्लाह, जेकॾहिं मुक़ाबिलो करे मरी वञा त मुंहिंजी जॻह किथे हूंदी? फरमाईं त इहा ॻाल्हि पुछण जी आहे, शहीद जी जॻह जन्नत में आहे। अलक तमरात, जेकॾहिं जॻह जन्नत में आहे त ख़ारकनि खाइण में जेतिरी देरि थींदी एतिरी बेस्ट जे पचण में देरि थींदी। कातल हथा कोतेर वजदू फीए सलासतम व समानीन कहनतम व ज़रबतन फमा अरफतो इल्ला उख्तहू जे बनाने असाबी। वो मुक़ाबिलो कंदे रहियो, काफ़िरनि खे मारींदे रहियो, उन्हनि जे तीरनि ऐं तलवारनि जा धक जेके से बि बर्दाश्त कंदे रहियो। पछाड़ी में हुनजो लाशो आंदो त 83 तीरनि ऐं तलवारनि जा धक हुआ। आंगड़ियुनि जे ॾोॾनि मां भेण सुञातो त मुंहिंजो भाउ आहे, बाक़ी को बि उहो सलामत कोन हो। पछाड़ी में मरण मोल चई बल्लेगू सलामी मुहम्मदन खुस्तो व रब्बिल काबा, नबी साईं खे सलाम ॾिजा, रब काबे जो कसम आऊं कामयाब थो पियो वञा, तव्हांजी कामयाबी हुननि। जॾहिं असां में मुंहिंजा दोस्तो ऐं मुस्लमान भाइरो, जॾहिं असां में दुनिया जी मोहबत अची वई, अयाशी अची वई, अंग्रेजी तालीम जी हुब अची वई, पंहिंजूं न्याणियूं ऐं बचा असां उन्हनि जे हवाले करे छॾिया। अॼु दुनिया में मुस्लमान परेशान, हर जगह ते मुसलमान जेको आहे चाहे चओ परेशान आहे, गमगीन आहे। मुसलमान जेको आहे शिकस्त वारो आहे, परेशान आहे। अॼु बि जेकॾहिं असांजो इलाज आहे त फ़क़ति हिन में आहे त दीन इस्लाम खे मज़बूती सां ॼणियूं। असांजो इन में इलाज आहे त पंहिंजी जान अल्लाह जे रस्ते में ख़र्च करण खां असीं बाज़ कंहिं क़िस्म डॉक्टर आया हा पोइ वरी कचड़ करे इन जे करे मूं अर्ज़ु कयो त असली दीन उहो दीन इस्लाम आहे, असली तालीम उहा तालीम इस्लाम आहे, जंहिंसां असांजी इज़त वाबस्तु आहे, असांजी इज़त क़ुर सां वाबस्तु आहे। अज़म ऐं पको इरादो अची करियो त पंहिंजे बचनि ऐं न्याणियुनि खे क़ुर पढ़ाईंदासीं, हिननि मदरसनि खे आबाद कंदासीं। सम्झ ऐं अज़म ऐं इरादो अची करियो त असीं जज़्बे जाद सां कुफ्र जे ताक़त जो मुक़ाबिलो कंदासीं ऐं इन में असांजी इज़त आहे। वाखिर दावाना वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अहमद इस्लामी रिकॉर्डिंग सेंटर, दुकान नंबर M44, पहली मंजिल, ओरिएंट सेंटर, मुत्तसिल औरंगजेब मस्जिद, गाड़ी खाता हैदराबाद।